अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलिका आवां हां मुबशिर सोलंगी। अया हुआ है पेरियागुल सबका पेरी नजर हेडलाइंस ते। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शहन के अघ में लात करे छड़ी। पेट्रोल ₹2 और डीजल ₹4.79 सस्तो। पेट्रोल की नई कीमत ₹263.45 मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। डीजल जो नओ अघ ₹279.65 फी लीटर मुकर्रर कयो वियो। ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे में रोज़ो लाल लतीफ जो। मेहरान टीवी तरफा 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफती दिहाड़े जी तैयारियों उरूज ते पहुंची वयूं। सिंध जे क़दीमी सकाफत के दुनिया ताईं उजागर करण लाइ मर्द औरतूं बुज़दिद तोड़े ॿारड़ा पुरजोश पढ़ो लिखो हुनर सिखो ऐं नशो छॾियो जे सिरे हेठ मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचेरियूं ऐं ॿिया प्रोग्राम मुनक़िद। टणे मोहम्मद खान में शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी तरफा रैली। रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब ताईं सकाफती रैली। समय माण्हुनि पारां सिंधी वेस वॻा पाए झुमरियूं। सन में मेहरान टीवी तरफा 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफती दिहाड़े जे हवाले सां जीए सिंध जे प्लेटफॉर्म तां सकाफती रैली। मलीर में जसकम जसाफ पारां गुलशन हदीद खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं सकाफती जागृता रैली कढी वई। अगड़ा में मेहरान टीवी तरफा सकाफती दिहाड़े जे हवाले सां मच कचेरी रखराई वई, जंहिंमें नाले वारनि फनकारनि सुर विखेरिया। डिग्री दौड़ बोरो नओ देरो उॾेरोलाल ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफती दिहाड़े जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद। मोरे वेझो ट्रैक्टर टाली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार औरत बासुमदी समेत फोत। हिकु ॼणो ज़ख्मी। कमंद सां भरियल ट्रैक्टर टाली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार मुस्मात शबाना सेठार ऐं संदसि 5 वरियनि जी धीउ दुआ फौत थी वई। हादसे में वाहिद बख्श सेठार ज़ख्मी नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल।